अब्दुल रहीम सिकंदरी छपाई आ न, साईं मशहूरी शरीफ वारन छपराई आ न, साईं हजरत हाफिज मोहम्मद इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जे दरगाह वारन छपराई आ न न, भला भरचूंडी वारन न, सोई वारन न, कड़े गवर वारन न, झंडे शरीफ जे दरगाह वारन छपराई आ। हजरत पीर मोहम्मद सैयद रशीदुद्दीन शाह चौस रहमतुल्लाह अलैह, डाडे चो रहमतुल्लाह अलैह, जोर से जो रहमतुल्लाह अलैह, उन्हीं जी मलफूजात आ पीर रशीदुद्दीन रहमतुल्लाह अलैह जी। हजरत पीर रशीदुद्दीन केरा तोखे खबरात हजरत पीर सई मोहम्मद राशिद रोजे धनी जो पोटरो आ। हजरत सैयद मोहम्मद शाह यासीन शाह रहमतुल्लाह अलैह जो फर्जंद अर्जमंदा वडो चोटी जो कामिल वली हुआ, उन जी मलफूजात गड करण वारो संदुस खलीफो आ, जंहिंजो नालो आ हजरत मौलाना खलीफो मोहम्मद खान जमाली सराहरी वारो, वडो आरिफ बिल्लाह है। उहा मलफूजात के लिखे के 200 साल गुजरियान, 150 साल पौना 200 साल गुजरियान, पर हाणे हाणे झंडे शरीफ जे दरगाह वारन छपराई आ। आम मिले थी तू भी वठ जा, मां भी वठी आयो आहियां। उन में हिकड़ी गाल लिखियल आ, तोखे चओ त ॿुधायां, चओ त ॿुधायां, ॿुधायां भला जेका उन में गाल लिखी अल्लाह जे वली जी सच्ची या कूड़ी। मखदूम साहब खोड़न वारो मोहम्मद आकिल पी सही रोजे धनी सां कंहिं मसइले ते मुनाज़रे जे लाइ निकितो आ। काथे खोड़ा काथे नई पुरानी दरगाह साइदी शरीफ, उन जमाने में उते हुआ साइदी शरीफ ने रवानो थियो आ। साइदी जेका ऐसा रिपड़ी जे ओसे पासे आ, खोड़न खां उत्तर तरफ आ। मुंहिंजा दोस्तों मखदूम साहब पंहिंजे इलाके जा वॾा वॾा आलिम गॾु कया, वॾा वॾा मौलवी गॾु कया। उन मौलविन खे गॾु करे चई हलो त मोहम्मद राशिद सां हली मुनाज़रो कयूं। मखदूम साहब आलिम भी हो, आरिफ भी हो, रुगो मुला कोन हो, आलिम भी हो तो वली भी हो, पर कहीं मसइले ते जो इख्तिलाफ थी पियो तो उतो किताबन जा उठ भरे, घोड़ा भरे, खुरजीनू भरे, आलिम वठी हाणे खोड़न को उत्तर रवानो थियो आ त मोहम्मद राशिद सां वञी मुनाज़रो कया। पर निकतो वॾे असुर, आधी रात ॾेई उथियो त ॾींहुं तपी वेंदो। हलंदा विया हलंदा हलंदा विया, विच ते दग ते पहुता त मुंहिंजा दा फजर जे नमाज जो टाइम थियो। मखदूम साहब घोड़न तो लथा, आलिम भी लथा, अबा नमाज पढ़ो पोथा हलो पिया, सभनी नमाज पढ़ी आ। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह नमाज पढ़ी घोड़न ते थोड़ो अॻिते हले त माहेड़ियूं मायूं वेठियूं हन। माहेड़ियूं, माहेड़ी समझो था, पोढ़ा पोढ़ा समझंदा, खीर विकण वारियूं। अबा कहिड़ियूं चओ चओ कहिड़ियूं? खीर विकण वारियूं माहेड़ियूं वेठियूं हन, 10-15 मायूं, पर कतार कयूं वेठियूं हल। साम्हूं पोतड़ियूं विछायूं पियूं थन, तस्बीह हथ में थन, खीर अॻियां पियो थन, दुरूद वेठियूं थियूं पढ़नि। हजरत मखदूम मोहम्मद आकिल रहमतुल्लाह अलैह जमल माहेड़ियुनि वटि आयो, चयो अम्मा तव्हां केरु आहियो? चई असां माहेड़ियूं आहियूं। अम्मा छो वेठियूं आहियो? साईं असां नमाज फजर जी पढ़ी आ त कज़ा न थिए। भला पाण फरमाइनि था नमाज पढ़ी छॾी अथव? चए हा असां पढ़ी छॾी आ। भला पोइ छो वेठियूं आहियो? छाजे करे? उथो वञो वञी खीर सवेर खपायो, अञा छाजे लाइ पोतियूं विछायूं वेठियूं आहियो? माहेड़ियूं चवनि थियूं ओ मखदूम साहब असांखे कामिल मुर्शिद जो ॾस आ त तहज्जुद बि कज़ा न कजो, इशराक बि कज़ा न कजो। सो असां फजर जी नमाज पढ़ी इशराक जे इंतज़ार में वेठा आहियूं। हाणे सिजड़ो उभरंदो, इशराक पढ़ंदियूंसीं, उन खां पोइ खीर खणियूं ईंदियूंसीं। मखदूम साहब चए थो तव्हांजो कहिड़ो मुर्शिद आ, कहिड़े कामिल तव्हांखे ॾस ॾिनो आहे जो न को तव्हांजो तहज्जुद थो कज़ा थिए, न को तव्हांजो इशराक थो कज़ा थिए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो माइनि चयो असांजो कामिल मुर्शिद सैयद मोहम्मद राशिद आहे। भेज पागा जवल मायन इए चयो असांजो मुर्शिद पीर सई मोहम्मद राशिद आ। तवल हजरत मखदूम मोहम्मद आखिल का अखिन मां गोढ़ा वही पिया, रोई नहीं। मौलविन ने निहारे चई ओ मौलवियो मोटो त मोटऊं, मोहम्मद राशिद सां कहिड़ा मुनाज़रा कयूं जंहिंजूं मुरीदियाणियूं तहज्जुद कज़ा कोन थियूं कनि, नमाज कज़ा कोन थियूं कनि, जंहिंजूं माहेड़ियाणियूं मुरीदियाणियूं हन उन्हनि जो इशराक कज़ा कोन थियो त पीर मौलवी असां नमाज बि कोन था वक़्त ते पढ़ी सघूं। हाणे इन सां मुनाज़रो यार आहे ई कोन को जंहिं हेॾो फैज़ पखेड़े छॾियो आहे। उतां मुनाज़रो तर्क करे वापसि मोटी आयो, मालूम थो त रोज़े धड़ी जो फैज़ आहे या न आहे?
बिद्याती तो कोन हो न, ॾाढे ॻाल्हि रोज़े धणी बिद्याती तो कोन हो न, मुशरिक तो कोन हो न, बेदीन तो नऊज़ बिल्लाह कोन हो न। पोइ उन जी मलफूज़ात पढ़ो छा थो लिखे, वो उर्स भी कंदो हो, गौसल आज़म जी यारही भी कंदो हो। सुभान अल्लाह। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे वली जो तरीक़ो असां जे आॾो आहे। क़ुरान तो फरमा मन यत्तबि गैर सबीलिल मोमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। रब चवंदो आहे अल्लाह जे प्यारनि बांधनि जो जेको तरीक़ो फिटो कंदो आहे, मां रब उनखे फेराए गेरा दोज़ख में साड़ींदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांखे ख़ुदा ताला औलिया अल्लाह जो तरीक़ो नसीब कयो। चओ सुभान अल्लाह। हाँ मां ॻाल्हि ॿी पे कई पर परे हलियो वियुसि। हाणे मोटी अचां। इहो कलंदर भिटाई रोज़े धणी सभु अल्लाह जा वली इज़त वारा आहिनि न, पर मूंखे सच ॿुधा सोहणे अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा थींदा कोन थी सम्झ अचेव। सोहणे उमर साईं जहिड़ा थींदा, हज़रत उस्मान जहिड़ा थींदा, अली साईं जहिड़ा न। कुरान थो चवे वल आदियात ज़बहन फल मूरियात क़दहन फल मुगीरात सुबहन फअसरन बिही नक़अन फवसतन बिही जमआ। अदा हेॾे निहारियो, मां तव्हां सां थो ॻाल्हायां या मां पुठी ॾे हेॾे वेही ॻाल्हायां, मां तव्हां सां तव्हां हेॾे ॾिसो हुन जो कमु मां पियो ठाहींदुसि, तव्हां हेॾे निहारियो। अलाए केतिरा ज़िला लताड़े आयो आहियां, क़दुरु त कयो कुझु। पैसा कोन थो घुरां, रुगो ॾिसो ॿुधो। मुंहिंजा मिठड़ा भाउ, अल्लाह ताला फरमाए थो त मां रब खे, केरु थो चवे ॾाढे जो, केरु थो फरमाए ॾाढे जो, केरु थो चवे अल्लाह ताला थो फरमाए त मां रब खे कसम उन्ही घोड़नि जो जन घोड़नि ते मुहम्मद करीम जा असहाब चढ़ी जंग जे मैदान में ढोड़ा ढोड़ाईंदा हल ऐं उन जे घोड़नि जा सुंब ज़मीन ते लॻंदा हल। उन सुंबनि मथां दज़ब निकिरंदी आहे, पत्थर खे लॻण सां चिणगूं बि निकिरंदियूं आहिनि। रब थो चए मूंखे घोड़नि जे दज़ जो कसम आहे। छाजे करे? इन्हीअ जे करे त घोड़े जो ताल्लुक मुजादा नबी करीम जे गुलाम सां है। घोड़े ते उहो वेठो आ जंहिं रसूलुल्लाह खे ॾिठो आ, रसूल ते ईमान आंदो आ, रसूल सां वफ़ादार आ ऐं उन रसूल करीम जी वरी अल्लाह सां निस्बत आ। रब चवंदो आ अल्लाह सां रसूल जी निस्बत, रसूल सां असहाब जी निस्बत, असहाब सां घोड़े जी निस्बत, घोड़े सां सुंब जी निस्बत, सुंब सां उन मिटीअ जी निस्बत। रब थो चए मूंखे सुंबनि जी मिटीअ जो कसम आ। एॾो अल्लाह पाक खे असहाबनि जो तरीक़ो प्यारो आहे। अॼुकल्ह असांजा वीचारा मवाली ॿाहिरि अचे हैदर, पोइ अबू बकर सिद्दीक़ जो नालो ॿुध त बि चिड़ी पवनि, हज़रत उमर जो नालो खण त बि चिड़ियो पवनि, उस्मान साईं जो नालो बि खण त चिड़ियो पवनि। मां पुछां थो सॼण अली बहादुर हो या बुज़दिल हो? ॾाढे त चइजो अली खां ॾाढा हा छा? अली से जंग छो न कयनि? विड़ी पवे हा, तलवारूं खणे हा, मारे हा। करबला में परे 200 मैल परे, अञा बि 600 मैल परे हुसैन वञी यज़ीद जो कारो मुंहुं कयो, उन सां वञी जंग कयई, पुट ज़ालिम सां विढ़ियो ऐं पीउ वरी ठाहो कयूं वेठो आहे। अकुल मञे थो? जेकॾहिं ज़ालिम हुया, बुछड़ा हा, ख़राब हा, त जीअं न हुसैन विढ़ियो यज़ीद सां त अली बि ज़रूर विढ़े हा, पर अली विढ़ियो कोन, टुन्ही यारनि सां अली ठाह कयूं वेठो। ऐं आहे बि चओ असदुल्लाहिल गालिब, शेरे ख़ुदा। चओ आहे छा? शेरे ख़ुदा। पोइ जेको शेरे ख़ुदा आहे सो डिॼण वारो कोन्हे को, जे डिॼण वारो कोन्हे त पोइ हुन सां ठाह करण मां मालूम थियो त अली मुनाफ़िक़त कोन कंदो हो, अलीअ खे वणंदा हा। चओ अलीअ खे, ऐं पाण पंहिंजे तरफ़ां नथो चवां, ॿुध अल्लाह जो क़ुरान थो चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ
बैनहुम। रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो जेके मोहम्मद करीम जा असहाबी आहिनि उहे पंहिंजे पाण में खीर खंड हल पर काफ़रनि जे लाइ अज़ाब हल, काफ़रनि जे लाइ तमाम ॾुखिया सख़्त हल पर पंहिंजा पाण में खीर खंड थी रहंदा हल। मालूम थियो त अली साईं सां असहाब ठहंदा हा, असहाबनि सां अली साईं ठहंदो हो। ये जेके तव्हां खे वीचारा ॿुधाईंदा न कॾहिं कॾहिं किसा कहाणियूं करे, न नमाज़ न रोज़ो न वुज़ू न तहारत, न क़ुरान जी ख़बर न हदीस जी न इस्लाम जी का ख़बर कान्हे, रुगो आखे छा फरमाया कुकड़ी कूं तोसां दाणे न चुग। ॿुधण वारा बि कंदो अरे छा चई कुछ समझो तो सही, चवे न चवे बता के छा फरमाया कुकड़ी को। रुगो ॾोहीड़नि ते ज़ोर, न क़ुरान न हदीस न मांजे महबूब पाक जो दीन न कोचा। ऐं अवाम वीचारो गरीब मिसकीन उनखे कहिड़ी ख़बर जेको सॼो ॾींहुं सारनि जी गुॾ करे अबा सट करे, जेको सॼो ॾींहुं रोंबो करे उनखे कहिड़ी, हुनखे बसि लाउड ते मौलाना बीठो आहे बसि हुणे पिया करबला चवंदा आहे बसि। तोखे वेठाई वेठो आहे अलीअ सां, सही हज़रत अबू बकर सां, उमर सां, उस्मान सां, सब सां। हाणे तूं 1400 साल पोइ पैदा थिए, न को नबी सही ॾिठी, न को क़ुरान ॾिठी, न को आसमान तो लहंदे ॾिठी, न को जिब्रील। तोखे दीन सां प्यार आहे, रसूल सां प्यार आहे, अहल बैत सां प्यार आहे। ऐं जन मुहम्मद मिठे तां बच्चा ॿार कुर्बान कया, तन खे प्यार कोन हो? छो गुमराह थियो आहे चाचा? छाजे करे दग फिटो कयो थी, छो राह खां थिड़ियो आहे? अल्लाह ताला शल तोखे हिदायत करे, मां तुंहिंजो सजणो आहियां। सोच जेके मुहम्मद सां गॾु हासे चो वफ़ादार हा, चओ मुस्तफ़ा सां गॾु हुजण वारा अली सां बि वफ़ादार हा, हसन हुसैन सां बि वफ़ादार हा। रब जो कसम आहे महबूब त महबूब हो, पर महबूब जा जेके ग़ुलाम असहाब हुसैन ऐं हसन खे कुल्हे ते खणी कुॾाईंदा हा। इन्हीअ जे करे त ख़ातून जन्नत जो बचड़ो आहे, मुहम्मद जे अखियुनि जा ठार हल, रसूलुल्लाह जा प्यारा हल। अदा जेको साईं मशहूरनि वारनि जो मुरीद आहे सो साईं साहिबज़ादनि सां मोहबत कंदो या कोन कंदो? साईं हाफ़िज़ इमाम बख्श सईद रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जो जेको मोतक़द आहे उहो सच ॿुधाए साईं जे साहिबज़ादनि जो अदब कंदो या न कंदो? रोज़े धणी जो मुरीद आहे, रोज़े धणी जे बच्चनि जो अदब कंदो या न कंदो? ऐं जेको रसूलुल्लाह जो मुरीद आहे सो रसूलुल्लाह जे बच्चनि सां विढ़ियो वेठो आहे। तूं मोतबर आहे, बाक़ी हो विढ़ा वेठा आहिनि। अकुल त धार न, छो तो गुमराह थी? इएं न कर, पंहिंजे कब्र में टांडा न विझ, अल्लाह खे न रंजाए, क़ुरान खे न रंजाए। अॼु मुंहिंजे हबीब करीम जे असहाबनि जी मोहब्बत धार त कीअं थी इश्क जी दरी खुलई, कीअं थी ईमान जी दरी खुलई, कीअं थी हक़ नाहक जी ख़बर पइजी वई। ॾटनि जे चवण ते न लॻजा, सची राह ते हलजा। मां तोखे पे चयो त सभु वली हिकिड़े पासे, चओ हिकिड़े पासे, चओ हिकिड़े पासे। मुस्तफ़ा जो हिकिड़ो असहाबी अञा मथे, चओ अञा अञा। महबूब फरमाइनि था सारो जहान गॾिजी उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़ैरात करे, हेॾो मुंहिंजो हिकिड़ो असहाबी जवन जो हिकिड़ो सेर ख़ैरात करे त उन उहद जबल वारनि जे सोन जेतिरे सवाब खे हुन जो सवाब मारे वेंदो। सहाबीअ जो उहद जबल जे मुक़ाबले में जवन जो सेर वधीक आहे। ईअं न सही, तव्हां असां उहद जबल जेतिरो सोन किरोड़े मण सोन जा ख़ैरात कयूं, रब तो चे सवाब ॾींदो साव, पर जेतिरो न महबूब जे असहाबीअ खे जंहिं अन्न जा हिकिड़ो किलो ख़ैरात कयो आहे, जेतिरो उनखे सवाब ॾींदुसि तेतिरो तव्हांखे कोन मिलंदो। छो त मुहम्मद जे असहाबनि जे सचाईअ जहिड़ी सचाई जहान में थींदी कान। सवाब मिलंदो आहे सचाईअ ते। अब छा ते? नमाज बि तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं सचाई, ईअं न सही? हज बि तॾहिं क़बूल पवंदो जॾहिं सचाई, ईअं न सही? जिहाद बि तॾहिं क़बूल पवंदो जॾहिं सचाई, तबलीग असांजी जेका आहे इहा बि तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं सचाई हूंदी। पर जे पढ़े पियो नमाज अल्लाहु अकबर, ढगनि खे गाह मिलियो अलाए कोन, ईअं थींदो न? को मौली साहब वञी को वरितो को डोकरी जहिड़े शहर मां को सामान, को चवनि था को मिड़ी अॻे हूंदा मण त कोन, कासा बासा हूंदा, पोइ कासनि जे हिसाब सां अन्न वरितई, 7 कासा अन्न वरितई। घोड़ो को चइण घोड़े ते अन्न ठाहियां,
पर 7 कासा की एकड़े पासे 4 कासा बे पासे 3 कासा तो उटल थी पौंदी भला जे पासे 3 कासा उनी पासे भितर विझा तो बाहर थी पौंदो इनी सोच में हो चारो सादो मानू ची भला नमाज त पढ़ा मुसलो विछाए नमाज भी पढ़े पियो बाहर बिठाए पियो और जमल तहियात में वेठो तो हिसाब सोलो आ 7 कासन के खणी अधो अध क्या त 3.5 कासा एकड़े पासे 3.5 कासा बे पासे लेखो ठाए बस करे सलाम तो वराए 3.5 कासा है दे 3.5 कासा है दे अब आना साजू नमाज उतई हम न अब आहे या ना कुर्बान मोहम्मद करीम जे गुलामन ता खुदा जो कसम अल्लाह अकबर थी वी दो जोड़ा कुसी वींदा पांजे रब जे आडो हुनन के खुलूस इखलास हो इबादत में सच्चाई ही एतरे कदर जो हुन जे इबादत जे अंदर जे का सोच हुंदी सब खुदा जे रजा जे ला हुंदी हाने ता के समझ में गाल अची वे त कलंदर हुजे भिटाई हुजे रोजे धणी हुजे मुजा दोस्त अजीज सरवर नू हुजे मखदूम साहब हुजे केड़ो हुजे पर पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी हुजे सारे जहान जा वली हुजन तब मुस्तफा जे असहाबी जेड़ा चो ना हिन डाडे चो मुस्तफा जे असहाबी जेड़ा अबू बकर जेड़ा उमर साईं जेड़ा उस्मान गनी जेड़ा हैदर करार जेड़ा हसन हुसैन जेड़ा मालूम थो तो वली सभई असहाबी जेड़ा नाहिन चओ त पो तव्हां समझी नथा सघो त जड़े वली असहाबी जेड़ा नाहिन त असांजो मौलवी साहब नबी जेड़ो कीअं थींदो ॾाढे ॻाल्हायो मौलवी साहब जो चवे नबी असां जेड़ो आ उन जेड़ो नबी थींदो बा चओ कोन थींदो ॾाढे चओ कोन थींदो जॾहिं वली असहाबी जेड़ा नथो थी सघे गौस कुतुब पीर मुजादा असहाबी जेड़ा न आहिनि असहाबी मथे आ त आम इंसान नबी जेड़ो कोन थींदो नबी जो शान मथे आ चओ नबी जो शान तदी सोने नबी सही फरमायो अय्युकुम मिसली अना अबी तो इंद रब्बी ओ अबू बकर उमर उस्मान अली अहा मा मुंह जेड़ो केर भी ना है मुंह जेड़ा तवा ना हो मा रात रब वट गुजारी दो हां रब मुखे खाराइंदो बिया त प्यारींदो बिया हाने जी बुधायम ना यो माहड़ी वारन को बुधायम ना सही यो उन मलफूजात में नकुला जका झंडे वारन बुजुर्गन छापिया बुधाम ना बाबा माहड़ी वारो नकुल कड़ी मलफूजात में आ जेका झंडे वारन बुजुर्गन लिखिया उन मा साबित यो ही थो तो अल्लाह ताला जे वलियन जो शान निरालो आ रोजे धणी जो फैज़ क़यामत ताईं जारी आ अल्लाह सही तवा सा के समझ नसीब फरमाए और मुजा मिठड़ा भाव अजीज अर्ज करण जो मतलब हुआ त अल्लाह ताला पंहिंजे नबियन खे ॾींदो आ मौजज़ो ऐं उहो मौजज़ो उनखे चइबो आहे जेको इंसान जो अकुल हुन जे आॾो चओ इंसान जो अकुल हुन जे आॾो अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर इरशाद फरमाए इहो बि सोने नबी जो मौजज़ो आहे सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ डाडे डाडे सलात पढ़ो डाडे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा ओ मुजा मिठड़ा दोस्त अजीज हाने हिकड़ी गाल तवा के आखिरी क्लोज करे बुधाया अल्लाह ताला जा नबी मौजज़ा खणी आया चओ डाडे चओ मूसा अलैहिस्सलाम मौजज़ा खणी आयो इब्राहिम नबी मौजज़ा खणी आयो ईसा अलैहिस्सलाम मौजज़ा खणी आयो दाऊद अलैहिस्सलाम मौजज़ा खणी आयो ये ना सही सब नबी पाण सा मौजज़ा खणी आया पर अल्लाह पाक मुझे नबी पाक जो जमल वारो आयो आयत पढ़ में या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना अल्लाह ताला फरमाए तो ॿिया नबी मौजज़ा खणी आया पर मुस्तफा पाण पेरन खां मथे ताईं मौजज़ो बणजी आयो ॿिया नबी मौजज़ा ॾाढे जो खणी आया चओ ॿिया नबी मौजज़ा वठी आया पाण सां 2 के 3 के 4 के 5 के 10 बस वध में वध एतिरा ऐं नबी पाक अलैहिस्सलाम पेरन खां मथे ताईं मौजज़ो जेतिरा वार ओतिरा मौजज़ा नबी साईं जा हथ मौजज़ो अबा मुॾे निहारियो ही छा आहे
पोइते न निहार जो ही चाहे ताजे पोया चाहे मुखे भी का खबर काने पोयो लाए चाहे समझो दाल है ना का खबर ना है ना सामो दिसो था पर तहां जूं अखियूं दिसन भी तरी थियूं हिकु तो सामो आयो बियो रोशनी आहे जे खुदा न खास्ता रोशनी हली वने तो दिसंदो न तोड़े सामो तो कोन दिसंदो ॾींहं जो भी सिज उन सिज जी रोशनी ते दिसो था पिया माना असां जूं अखियूं भी मुहताज हन छाजूं रोशनी जूं चओ छाजूं मुहताज हन एक तो दिसंदियूं अॻिते पोइते कोन दिसंदियूं नंबर 2 मुहताज रोशनी जूं बिना रोशनी जे कोन दिसंदियूं ऐं नंबर 3 दिसंदियूं भी महदूद इलाइक़े में परे ताईं कोन दिसंदियूं लाड़काणे दिसंदियूं ॾाढे ॻाल्हायो मुंहिंजा दोस्त डोकरी दिसंदियूं न ता कोन दिसंदियूं मालूम थो त नज़र असांजी हिकु त अॻिते दिसंदी ॿियो रोशनी जी मोहताज टियों वेझी जी मोहताज मुंहिंजा प्यारा दोस्त चौथो पोइते कोन निहारे कुर्बान नबी करीम जी ज़ात बाबरकात बुखारी शरीफ जी हदीस आहे अल्लाह जो नबी फरमाईंदो आहे मूंखे रब्बुल आलमीन जो कसम आहे तीअं तव्हां जीअं तव्हां अॻिते निहारींदा हो मां मुहम्मद चारई तरफ़ ईअं निहारींदो आहियां नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जीअं तव्हां चिट्टे ॾींहं जो ॾिसंदा हो मां मुहम्मद करीम ऊंदा हीअ रात में ईअं बि ॾिसंदो आहियां नबी करीम जी ज़ात बाबरकात जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श युसब्बिहून बिहम्दि रब्बिही ऐं मुंहिंजा नबी तूं वेठो त ज़मीन ते आ पर मां अल्लाह क़ुरान में चवां थो वतरल मलाइकत तूं मलाइकनि खे ॾिसी थो हाफीन मिन हौलिल अर्श केड़ा मलाइक उहे मलाइक जेके अल्लाह जे अर्श जे चौधारी बीठा हन काथे ज़मीन आ काथे अर्श आ करोड़े मैल परे आ पर मुहम्मद जी नज़र ॾिसंदी आ कुरान तो चवे अब्दुर्रहीम पंहिंजे तरफ़ां चवे त जेका मूंखे सज़ा खपे सा ॾेई छॾिजां वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श उहे मलाइक जेके अर्श जे चौधारी बीठा हन रब तो फरमा मुस्तफा तू ॾिसी थो वतरा तू ॾिसी थो पियो महबूब काथे आ चओ मदीने में आ अर्श काथे आ सोने जे तो ये भर में काथे अर्श बाबा नया बादा अर्श किथे आ मोहन जे दड़े वटा न हदीसुन में इंदो आहे न ज़मीन खां आसमान 500 साल जो पंध वरी आसमान जी थोल 500 साल वरी बे आसमान ताईं 500 साल वरी बियो आसमान थुल्हो 500 साल जो पंध वरी टे आसमान ताईं 500 साल एड़ा 7 आसमान उन खां बाद में 80,000 पर्दा एकड़ो पर्दे खां बे पर्दे ताईं 80,000 साल जो पंध उन 80,000 सालन खां बाद में मुंहिंजा दोस्त अल्लाह जो अर्श अचे तो इन ज़मीन का अर्श मुअल्ला ताईं करोड़न सालन जो पंधवा पर रब तो फरमाए मदीने जा मीर तू वेठो ज़मीन ते आ वेठो मदीने में आ पर मां अल्लाह तुंहिंजी नज़र एडी कुशादी कई आ जो अर्श वारा मलाइक तू ॾिसी रहियो आहीं चओ इहो असांजे नबी जो मौजज़ो चओ असांजे नबी जो ॾाढे जो असांजे नबी जो मौजज़ो आ हाणे मां तोखे केतिरा मौजज़ा ॿुधाया सोने नबी करीम जा तमाम घणा मौजज़ा हन असल जेका ॻाल्हि ॿुधाइणी सा ॿुधाइणी ही सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर अल्लाह ताला फरमाए तो पाक आला जी ज़ात जे सैर करायो पंहिंजे महबूब नबी के जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काथों सैर कराई रब तो फरमाए मिनल मस्जिदिल हराम हरम पाक वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक्सा आखिरी सजदा गाह ताईं जंहिं जाइ ते सजदा ख़त्म था थियनि उन खां मथे सजदे जी जाइ कोन्हे अल्लाह ताला फरमाए तो उन्हीअ ताईं मां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के मेराज करायो फरीदाबाद जा मुसलमानों तव्हांजो छा अक़ीदो आहे नबी सही ख्वाब लधो हो या जागंदे विया हा ॾाढे ॻाल्हायो नबी करीम भला जिस्म सां विया हा या इए ख्वाब में रूहानी तरह विया हा
तू भी तो रोजानो मौली साहब ख्वाब हलंदो आहे न त मां अॼु कराची वियो हाँ, अॼु हैदराबाद वियो हाँ, अॼु चांडका कॉलेज वियो आहियां, अॼु राईवंड वियो हाँ, अॼु ठेड़ी वियो हाँ, ख़बर पवंदी थी न बा। ख्वाब ॾिसंदो आहे न सही, पर तोखे को जॻाए त पियो त बिस्तरे ते हूंदो आहे या न आहे? महबूब अहिड़ो ख्वाब त कोन लधो हो न, महबूब न जिस्म सां वियो। पाण फरमाइनि था रअए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रासे, मता समझो त मां मोहम्मद ख्वाब लधो आ तसव्वुर में, निंड में, नन हरगिज़ न मां अल्लाह के हिन मथे वारनि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रासे, मथे वारियूं अखियूं जेके ही आहिनि इन्हनि अखियुनि सां मां पंहिंजे रब्बुल आलमीन जो दीदार कयो आहे। अल्लाह ताला कलाम पाक में शाद फरमाईंदो आहे मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, मुंहिंजो महबूब मोहम्मद अरबी जॾहिं लामकान ते वियो आहे, अल्लाह जो दीदार पे कई, असां हिन लाइट खे ॾिसी कोन था सघूं, अखियूं खेरियूं थी थियूं पवनि पियूं। अल्लाह जो हबीब फरमाए थो मां रब जो दीदार कयो त रब थो शाहिदी दे, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, मुझे मुस्तफ़ा करीम न का अख छिंभी न का अख बूटी बलक चिताए ॾिठई। या रसूल अल्लाह, भला सही मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात काथे पहुतो? अल्लाह ताला फरमाए तो सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुझो हबीब करीब छो वेझो थियो, एतिरो क़दुरु वेझो थियो जो क़ाब क़ौसैन औ अदना, ॿ कमानूं पाण में हीअं मिलाइजनि, उन ॿिनि कमानुनि जे विच वारो मुफ़ासिलो परे या रब फरमाए तो मुझो हबीब इन खां बि वधीक वेझो आयो। अल्लाह जो महबूब दीदार कयो या न कयो? हिकिड़ो मसइलो ॿुधायो त अल्लाह ताला जहिड़ो ॿियो को गाइब आहे? ॾाढे ॻाल्हि, का बि शइ अल्लाह जी ज़ात खां वधीक गाइब कान्हे। चओ अल्लाह जी ज़ात खां वधीक का बि शइ गाइब कान्हे का। रब चओ गैबुल गैब आहे, चओ रब ॾाढे, चओ रब साईं गैबुल गैब आहे। खुदा जे वास्ते सोचो, जेको रब गैबुल गैब आहे, गैबन जो भी गैब आहे, उहो ई रब करीम महबूब खां गैब कोन लिखियो, बाक़ी ॿिया कहिड़ा गैब खुदा लिकाया हूंदा। पंहिंजी ज़ात खे ई रब न लिकायो, उहो भी पंहिंजे हबीब खे दीदार करई, या इनकार कर त खुदा जो मुस्तफ़ा दीदार कोन कयो आहे त काफ़र त थी वञे, हदीसुनि जो इनकार थी पवे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जे लाइ फरमायो आहे त मुस्तफ़ा करीम अची मुंहिंजो दीदार करे विया। तमाम उम्मत जे उलमा जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे। असां बि तॾहिं चवंदा आहियूं त इहो मेराज ते वञण बि असांजे नबी साईं जो मौजज़ो आहे, नबी करीम जो मौजज़ो आहे। छा तकीर बस क्या जा हे चिठियूं मांखे न ॾियो? चओ छो? पुछो न बाबा। इन्हीअ जे करे त हिन चिठीअ में ज़रूर का अहिड़ी तव्हां ॻाल्हि लिखी आहे जेका पुछी आहे, जेका मुंहिंजे मौज़ूअ खां ॿाहिरि आहे। ठीकु आहे न साईं? मां जंहिं पंहिंजी लाइन सां हलां थो, उहा त मूंखे सोच हुई त मां हे ॿुधायां, कंहिंजी दिलि आज़ारी करणी, ॾाढे चओ कंहिंजी दिलि आज़ारी करणी। हाणे चिठियुनि में जो तव्हां हिक जी ॻाल्हि ॿी पुछंदो त पोइ ज़रूर मां तव्हांजी मरमत कयां न। पोइ वरी छा चवंदो, अदा मुफ़्ती साहब असांखे वेढ़ाए वियो। न से कोन ॿुधाईंदुसि न, इन्हीअ जे करे न त तव्हांखे तकलीफ़ थींदी। ज़रूरत कान्हे डॉक्टर खे ख़बर या मरीज़ खे, पर मां डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे न त मां वटि आहे छुरी तिखी। अवाज महिल छुरी वढ़ी त पोइ हिकु न मुला बचंदो। तंहिंजे करे अॼु छुरी मां रखी आहे खीसे में, सुभाणे लाड़काणे अचिजो ॿुधाईंदोसांव, हिते न ॿुधाईंदुसि। सही आहे न? हाए मां रखी थो वञा, अव्हांखे दावत आहे, सुभाणे जनाह बाग में बि जलसो आहे, शौक़ सां अचो, ॿुधो। हे चिठियूं मुंहिंजे ओ जे खीसे में अथव, उते तव्हांखे ॿुधायां जिथे को हुननि जो मुलो बि त ॿुधे न। हिते वीचारा अण पढ़िया वेठा आहिनि, कहिड़ी ख़बर अथनि उनखे। अल्लाह सही शल तव्हांजा असांजा बेड़ा पार करे।
महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। असांजे फाज़िले नौजवान मौलवी साहब मोहम्मद याकूब तहांजे पाड़े जो मिस्कीन गरीब मौलवी आ, उन वीचारे जलसो रखियो आहे। अवां खे शाबस आहे। मूंखे ॿुधाई त असांजे ॻोठ जे चङनि मुड़सनि असां सां तमामु सुठो ताउन कयो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। अल्हम्दुलिल्लाह जो इहे मोतबर माण्हू, सुठा माण्हू, इज़त वारा माण्हू जे पंहिंजे पाड़े जे भाइरनि सां ताउन कनि त असां दुआ कंदासीं त अल्लाह ताला हुननि जा बेड़ा पार फरमाए। अल्लाह ताला हुननि जी इज़त में, आबरू में, शान में, वक़्त में, इज़त में अञा बि तरक़ी अता फरमाए। जो दीन जे कम में बा कंहिं भाव सां मदद करणु सुठी ॻाल्हि आहे न साईं। न त ॻोठ जा वॾेरा चवंदा बाबा न असां खां साबे जी ॻाल्हि हलंदी कान, पर हिते ॻोठ जा माण्हू के तमामु भला आहियो, सुठा आहियो, पाण में मज़े मोहब्बत सां रहो था। एतिरे क़दुरु जो तव्हां हिक ॿिए खे इजाज़त ॾींदे भली तव्हां जलसो करायो, वॾेरनि ताउन कयो, अवां ॻोठाणनि बि ताउन कयो। ऐं मौलवी साहब जो इरादो आहे त मां हिन ॻोठ में क़ुरान करीम जी तालीम जो मदरसो खोलियां। चओ सुभान अल्लाह। तव्हांखे ख़बर आहे त जंहिं ॻोठ में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो तिते ख़ुदा जे रहमत जो मींहुं वसंदो आहे। अवां जे पाड़े में सॼी सिंध में वॾे खां वॾो फैज़ जो मरकज़ क़ुरान जे तालीम जो साईं हज़रत हाफ़िज़ इमाम बख्श साहब जो मदरसो आहे। जंहिं मर्द मुजाहिद पंहिंजे हयातीअ में मां ॿुधो आहे त 999 क़ुरान जा हाफ़िज़ तैयार कया। चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। का मामूली ॻाल्हि कान्हे से 999 क़ुरान करीम जा हाफ़िज़ पैदा करणु। ऐं उहो ईअं कोन्हे को त फैज़ जो बंदि सिलसिलो थी वियो, वारी उन जे शागिर्दनि वरी ॿिया शागिर्द पैदा कया, वरी उन जे शागिर्दनि जे शागिर्दनि जे शागिर्दनि वरी टियों पैदा कया। लखनि हज़ारनि खे वरी इहो फैज़ पहुचंदो ऐं इहो सॼो सारो फिरीगिरी फैज़ हाफ़िज़ साहब जे मज़ार खे पहुचंदो रहंदो। जंहिं अल्लाह जे दीन जे लाइ क़ुरान करीम जी तालीम आम कई। अवां जे फाज़िले नौजवान मौलवी मोहम्मद याकूब खे बि ख़ुदा तौफ़ीक़ अता फरमाए, हुन जे पीउ माउ खे अल्लाह ताला बरकतूं नसीब फरमाए। ऐं ॻोठाणा जेके तव्हां हुन सां मदरसे जे हलाइण में ताउन कयो, अल्लाह उन्हनि खे बि बरकतूं नसीब कए। इहो बि इंशाअल्लाह क़ुरान जो फैज़ हलंदो, बेड़ा पार थींदा। अवां खे मुंहिंजी अपील आहे त तव्हां मौलवी साहब सां ताउन कयो, मदरसे में बचा छॾियो, मदरसे में पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ॾियारायो। नबी करीम फरमेदान खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु। अवां में भले खां भलो उहो आहे जेको क़ुरान पढ़े ऐं पढ़ाए। नबी पाक फरमाईंदा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े शख़्स खे अल्लाह नूर जो ताज पाराईंदो। उन ताज जी रोशनी सिज चंड खां वधी हूंदी। अल्लाह सही के मलाइक चवंदा मौला हो को नबी आ, को वली आ, को आलिम आ, को पीर आ। रब चवंदो न को वली आ, न को नबी आ, न को पीर आ, न को पैगंबर आ। मौला पोइ उनखे नूरानी ताज पारायो थी जंहिंजी रोशनी सिज चंड खां मथे आ। अल्लाह ताला चवंदो मुंहिंजे महबूब करीम जो गुनहगार उम्मती आ, इन बच्चे खे क़ुरान पढ़ायो हो, इन्ही जे करे ताज पारायो थमास। हा सही, का मामूली ॻाल्हि कान्हे का। अबा जेकॾहिं असां मदरसे में न पढ़ूं हा, अब्दुल रहीम मदरसे में न पढ़े हा त मूंखे सुञाणो हा? मुंहिंजा ॿाहिरि घणा आहिनि ख़बर अथव? का ख़बर ई छा कंदा आहिनि, का ख़बर ई कान्हे का। पर अल्हम्दुलिल्लाह जाथे जाथे मदनी जा आशिक़ आहिनि त अब्दुल रहीम खे सुञाणंदा पिया। छो था सुञाणो? को मां वॾेरो आहियां? ॻाल्हायो बा, मां वटि के रेफल वारा आहिनि। मां त जाथे वेंदो आहियां त हथे ख़ाली वेंदो आहियां। अब आओ न सही। ऐं के पार्टियूं ॾिठा अथव, मौलवी आयो जहिड़ो परू चांडियो आयो। जाॾो कानो अॻियां पियो। अड़े होॾो था चओ त अलाह खां सवा ॿिए खां डिॼो कोन था, पोइ बंदूक छा जूं? अलाह जो भरोसो रखो न। मां वियुसि बलोचिस्तान, हिकिड़ो SDM मूंखे गॾियो। मूंखे चईसीं तव्हां बलोच सिंध खां हलिया हो, तव्हां सां दुश्मनी बि घणी आहे, अवां सां सभई मज़हब वारा कावड़िया वेठा आहिनि, अवां जो न को बॉडी गार्ड, न को हथियार, न को छा। मुंहिंजो मूं वटि हथियार आहे। चईसीं मां त ॾिसां को तो रेवालो बि कोन्हे, किलाशन को बि कान अथव। मुंहिंजो मूं वटि हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे, तव्हांजे किलाशन में पहुंदियूं 30, 35, 40 गोलियूं ये ना सही। मुझे क्लाशन को में 100 गोली पौंदी आ। काथों आंदी थी? मुझे मदीने में आंदी आ। काथे आ? मुझे ॾेखारिया, तव्हांखे ॾेखारिया? चओ त ॾेखारिया मां, ॾेखारिया न नहीं। वहा मां वटा जंहिंमें 100 गोलियूं पौंदियूं आहिनि। जंहिंमहिल ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब लॻंदी आ त दुश्मन दूर थी वेंदो आ। असांजो अल्लाह ते भरवसो आ, अल्लाह ताला ते तव्हांजो बि ख़ुदा करे भरवसो हुजे।
मुसलमानों रब ते तवक्कल कयो, दीन जी खिदमत कयो, अल्लाह ताला तहां जा असांजा बेड़ा पार फरमाए। मां दुआ तो क्या रब करीम तहां जी असांजी हाज़िरी कबूल फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजा बेड़ा पार फरमा, असांजो हाज़िरियूं कबूल फरमा। ही परे परे खां जमात आई आ, मुंहिंजा मौला सभिनी जो अचण कबूल फरमा, वेहण कबूल फरमा, ॿुधण कबूल फरमा, अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा, बीमारनि खे तंदुरुस्ती अता फरमा। या अल्लाह बे औलादनि खे सालिह औलाद अता फरमा। मौला बेनमाज़नि खे पक्को नमाज़ी बणाए, बेदीननि खे पक्को दीनदार बणाए। या अल्लाह असांखे पंहिंजे मज़हब जी गैरत नसीब फरमा। मुंहिंजा मौला असांखे बद मज़हबनि खां बचाए जा, जेके औलिया अल्लाह जा दुश्मन, अहल बैत जा दुश्मन, असहाबनि जा दुश्मन, वलियनि जा दुश्मन, मौला उन गुस्ताखनि खां असांखे बचाए जा। असांखे नेकनि सालिहनि जी सोहबत नसीब फरमाए जा, मदीने वारे शहनशाह जी मोहब्बत नसीब फरमाए जा। या इलाहुल आलमीन, हिन मजलिस में, महफिल में, प्रोग्राम में जेके भी शरीक थिया सभिनी जा बेड़ा पार फरमाए जा। या इलाहुल आलमीन, जंहिं बि हथड़ा खणी आमीन चयो आहे तव्हांजा बेड़ा पार फरमाए जा। या अल्लाह सभिनी जे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए जा। मुंहिंजा मौला बार बार मदीने जी हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह बार बार बैतुल्लाह जो हज नसीब फरमा। या इलाहुल आलमीन, बार बार असांखे हेड़ियूं महफ़िलूं नसीब फरमा, बार बार कुरान करीम जे ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। मुंहिंजा मौला हिन ॻोठ में जेको मदरसो क़ाइमु थिए तंहिंखे क़यामत ताईं तरक्की नसीब फरमा। मुंहिंजा मौला मौलाना मोहम्मद याकूब खे ख़िज़री हयाती अता फरमा, उनखे दीन जे ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा। हुनजे मिटनि माइटनि, वफ़ादारनि, दोस्तनि, ताउन करण वारनि जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह हिन जलसे खे मल्हाइण में जंहिं जहिड़ो भी थोरो या घणो ताउन कयो आहे तव्हांजा बेड़ा पार फरमा। या अल्लाह जंहिं दाणो दाणो दाख़िल कयो आहे तव्हांजा बेड़ा पार फरमा। क़ाल अल्लाह तआला फी शान हबीबिहिल करीम, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अंदो जावे हो न था सुबह ताईं मां बि त माण्हू आहियां, थकल आहियां, राति ॾींहुं उजागो सफ़र, तंहिंजे करे हे मसइलो ॿुधाए पोइ बसि तव्हां सुभाणे अचो, मां ॾिसां त तव्हांजो शौक़ु आहे या न आहे। घर वेठे सुभाणे ताईं ॿुधाए, कुझु ख़र्च कयो, पंधु कयो, राति सीड़ायो, लाड़काणे अचो त ख़बर तव्हांजी बि त पवे न। मसइलो ही आहे त हिकिड़ो माण्हू मस्जिद में पेश इमाम मुक़ररु थियल आहे, पर टाइम ते कोन थो अचे कॾहिं कॾहिं। पोइ हाणे भला कंहिं ॾाढ़ीअ कटियल खे, जेको ॾाढ़ी खे कैंची थो हणे, उन्हीअ खे मुसले ते बि ही निमाज़ पढ़ाइण जी इजाज़त ॾिजे ऐं उहो बीड़ियूं बि पीअंदो आहे, तास बि खेॾंदो आहे। दोस्तो, जीअं निमाज़ जे लाइ वुज़ू ज़रूरी आहे न, बग़ैर वुज़ूअ जे निमाज़ थींदी? भली ॾाढ़ी वारो हुजे पर बग़ैर वुज़ू जे निमाज़ कान थींदी। अहिड़े तरीक़े सां पेश इमाम जे लाइ बि शर्त आहे त हुनजी ॾाढ़ी सुन्नत ते हुजे। जे पेश इमाम जी ॾाढ़ी सुन्नत ते नाहे, कटे थो या कूड़े थो निमाज़ पढ़ाई, ई ॼण त बिना वुज़ू निमाज़ थो पढ़ाए, तंहिंजे करे निमाज़ कान थींदी। तास वारे जी, बीड़ियुनि पीअण वारे जी, ॾाढ़ी कटियल जी इमामत सही नाहे। पेश इमाम खे नेक ऐं सालिह हुजणु खपे। इहो तव्हांजो असांजो निमाज़ जे मसइले में अमीन आहे। जॾहिं अमीन में ई ख़यानत हूंदी त पोइ जमायत जो हाल कहिड़ो थींदो, सम्झो था न? तंहिंजे करे जेकॾहिं पेश इमाम सुन्नत मुताबिक़ ॾाढ़ी नथो रखे त हुनजी निमाज़ हुनजे पुठियां न पढ़बी। जेकॾहिं भला न पढ़बी त पोइ भला छा कजे? पोइ बि ॾाढ़ी कटियल खे मुसले ते न बीहारियो, पंहिंजी पंहिंजी अकेली पढ़ी वञो, बाक़ी हुनखे मुसले ते बीहारे जमायत न कयो। निमाज़ ई कान थींदी, बाक़ी जमायत जो तव्हांखे सवाबु कहिड़ो मिलंदो?
समझियो ना सही। अस्सलाम वालेकुम हाणे तव्हांखे इजाज़त आहे। साईं मौलाना साहब लहाबी था चवनि त दुरूद पढ़णु जाइज़ नाहे, पर दुरूद इब्राहिम भली पढ़ो, इन जो असांखे महिरबानी करे सबूत ॿुधायो। अबा दुरूद इब्राहिमी नमाज में पढ़बो आहे, ॿाहिरि पढ़बो आहे सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। छा पढ़बो आहे? नमाज जे लाइ दुरूद इब्राहिमी आहे, ॿाहिरि सलातो सलाम पढ़बो, इन जो सबूत हदीसनि में मौजूद आहे। जीअं त हिकु माण्हू थो चवे त यारहीं खाइणु हराम आहे, पर इहो माण्हू उल्टा नाले जो मानी पाण वठी थो करे खाए ऐं वरी नियत मानी खाइण महिल पंहिंजे पीउ जी थो करे छॾे। वाड़े वाजवान बाबा यारहीं आहे ख़तम ईसा अल सवाब गौसल आज़म जीलानी जे रूह खे सवाब पहुचाइण। मुस्लमान जेकॾहिं यारहीं कंदो आहे इन नियत सां त यारहीं तारीख़ मुंहिंजे मुर्शिद जी वफ़ात आहे, उन वफ़ात वारे ॾिहाड़े मुर्शिद करीम जे नाले अल्लाह जे राह में ख़ैरात कयां, सवाब पीरान पीर जे रूह खे पहुचंदो। को बि मनो कान्हे का, मुंहिंजे महबूब करीम जा सहाबी बि ईअं कंदा हुआ। तंहिंजे करे यारहीं करणु बि जाइज़ आहे, शरीयत पाक में मनो कान्हे का। लहाबी जे मनो कनि था त पोइ अदा ईअं कोन्हे को जो हुन मनो कई त हराम थी पई, हिन जी शरीयत कान्हे, शरीयत मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। महिरबानी करे ॿुधायो त मुड़ुस पंहिंजे घर वारीअ खे घर में जमायत करे निमाज़ पढ़ी सघे थो या न? वाह पेश इमाम साहब शौक़ थी, ॿी जमायत मिली कान थी, जोड़े खे थो जमायत ठाहे। न हे जाइज़, जायज़ कोने? सवलाई थो करे त निमाज़ पढ़ी वरी चपसण भाग्या, भागो फिर सां। साईं शिया था चवनि त निमाज़ खां वधीक मजलिस ऐं मातम आहे। अबा चवनि त भला तव्हांजे ज़ाकिरनि मौलवियुनि बि इहा ॻाल्हि कई आहे, या तव्हांजे दिमाग़ में ख़लल पैदा थियो, सॼो सूटो हणी पोइ था चओ फतवा जो। कुरान पाक त चवे थो त सभिनी कमनि खां अफ़ज़ल निमाज़ आहे। कुरान थो चवे त मातम हराम आहे, हराम कम खां निमाज़ घटि कीअं थींदी? हराम आख़िर हराम आहे, मातम शरीयत में हराम आहे, कुरान हुनखे हराम कयो आहे, नबी करीम हुनखे हराम कयो आहे। मन दरबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। अहां जे शियन जे किताब उसूल काफिया में हदीस लिखी पई आहे। नबी से फरमाए थो जो को मुंह खे धक हणे, मथे जा वार पटे, सीनो पिटे, मां मोहम्मद करीम चवां थो मुंहिंजे उम्मत खां ख़ारिज आहे, मुस्लमान आहे ई कोन को। जेको नबी करीम जे शरीयत में फेल हराम आहे सो निमाज़ खां अफ़ज़ल कोन्हे। सभिनी इबादतुनि में अफ़ज़ल इबादत मुंहिंजे मोहम्मद जी नमाज़ आहे। महिरबानी करे ॿुधायो त पाकिस्तान जा सभु आलिम चवंदा आहिनि त वहाबीअ जे पुठियां निमाज़ न पढ़े। महिरबानी करे ॿुधायो त सऊदी में हुनजे पुठियां निमाज़ थींदी या न? पहिरीं तूं साबित कर त सऊदी वारा पेशमाम वहाबी किथे आहिनि? उहे हंबली आहिनि। हे वरी चवंदा आहिनि उते असांजा देवबंदी आहिनि। मां वरी चवंदो आहियां जे तव्हांजा देवबंदी आहिनि न त पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडी खाधो आहे? उते उहे दुआद पढ़नि था, तव्हां ज़ाद छो था पढ़ो? साईं मोहम्मद मुस्तफ़ा शाह साहब हिन साल रमज़ान शरीफ़ में मूंखे मदीने में मिलियो, चओ सुभान अल्लाह। साईं मौली फज़ल मोहम्मद साहब वेठो आहे, मूंखे हिन साल मदीने में मिलिया। मां उन ॾिहाड़े पहुतुसि, ॿई ख़ुदा जा बाना ॿेपरी जी निमाज़ खां मुंहिंजे महबूब जे मदीने ॾे मुंहुं कयो, रोज़े जे साम्हूं क़ुरान वेठे पढ़ियो। मुंहुं खां जमात निकिरी वई, मां पोयां अची निमाज़ पढ़ी। मां साईंअ खे त कोन सुञातो, पर साईं फज़ल मोहम्मद खे पटके जे भेर ते सुञातो, मुंहिंजो आहे त गड़ी खैरे वारो बुज़ुर्ग। पोइ निमाज़ पढ़ी, मुलाक़ात थी। हिन ॿिन्ही साईंनि खां पुछो त उते गैरुल मग़ज़ूब अलैहिम वला ज़ालीन पढ़नि था या गैरुल मग़दूब अलैहिम वला ज़ालीन पढ़नि था? साईं छा था पढ़नि? यकीन वहाबिन खे न अचे त सिज लथे जो रोडियो खोले। अवां सऊदी जी बराहे रास्त निमाज़ अचे थी, सॼो जहान ॿुधे थो त मके मदीने जा पेशमाम दुआद पढ़नि था। दुआद छा था पढ़नि बाबा? ज़ोर सां चओ, छा था पढ़नि? जे चंड्रा फ़ख़ुर थो करी त असांजा आहिनि त पोइ पढ़ो दुआद, जे तूं पढ़ी थो ज़ुआद त पोइ तो वारा न आहिनि न। तव्हांजे करे मुंहिंजा दाहो हंबली आहिनि, हंबली जे पुठियां निमाज़ जाइज़ आहे, वहाबी न आहिनि। साईं देवबंदी चवंदा आहिनि त तव्हां सुनी था चओ त मदीने जा साईं हिते कुझु करे सघनि था, त पोइ पंहिंजे चाचे खे मुस्लमान छो न कयूं? अदा चाचो नबी करीम जो अदब रखे हा, मोहब्बत रखे हा त मुस्लमान करे सा न। तव्हां देवबंदनि खे ई नबी से हिते मुस्लमान कोन कयो आहे, जो निभागा हो त पोइ चाचे खे कीअं करे हा? अदब नबी जो कर त बिलाल वांगुरु ईमान मिली पई।
उते चाचो न हुजे खणी सौट हुजे महबूब जो अदब ना है त महबूब जी ज़ात के मुसलमान कोन कंदा लाड़काणे वारा बि संभरी वेंदा हो त अब्दुर्रहीम अचे चिठियूं लिखऊंसि ऐं हूंदियूं सिटियूं साॻियूं आहिनि इहे 10 दफ़ा मां अॻे बि जवाब नई त ॻाल्हि आहे कान पर जे नथो जवाब ॾियां तव्हां त पंहिंजा हो वरी बगलियूं हणंदा जवाब न ॾिनई पर ठाहे थो दांगी घुमाया न जे थोकड़े शीए तकीर में चयो आ त हमारे बाप दादाओं ने इमाम हुसैन अलैहिस्सलाम को करबला के मैदान में शहीद किया था अब हम उसके लिए आपको मारते हैं कि हमारे बाप दादाओं का ये अजीम जुल्म माफ हो जाए शाबस पुट खबर त पई हिकड़े पासे त थे माना तू इमाम हुसैन जे कातिलन जे औलाद में जो शुक्र आ भली कातिलन मानो तो हो जो असां हुबदारन में जो आयो पाण मञन था भई पाण खे मोचड़ा तरी था हणो जो ॾोह माफ़ थे पिया कुटियो पर ज़ैनब जी पिट अथव माफ़ थींदव ई कान का मुफ्ती साहब मेहरबानी करे असां खे मसइलो समझायो हिकड़े गैर मुस्लिम औरत जी शादी भी गैर मुस्लिम मर्द सां थियल हुई उहा औरत हिकु मुसलमान मर्द खणी वियो आहे उन औरत कलमो पढ़ी मुसलमान थी आ उन मर्द सां उन ॾींहं ते निकाह करणु जाइज़ आहे या न उन मर्द बि 3 ॾींहंनि में निकाह कयो आहे जाइज़ आहे पढ़ी सघे थो मेहरबानी करे तव्हां असांखे ॿुधायो लाड़काणे वारे वाक़े खां वाक़िफ़ कयूं था असांजे मुर्शिद सोणे साईं कंबर वारे जे मथां कातलानो हमिलो कयो वियो हुयो इहो कमु जो मदीने वारे साईं जन जे आल सां जंग कई आहे मुसलमान चइबा या यज़ीद चइबा अवां इन्हनि जे बारे में मेहरबानी करे ॿुधायो अवां मां त मुंड में चयो आहे न त आल बैत जे दुश्मन ते लानत आहे ठीकु आहे न अबा पोइ लुंड हुजे तोड़े खटरी हुजे अबा हाओ न साईं केर भी हूंदो अहल बैत असां फिटाईंदो ख़ुदा जी लानत पवंदासीं मेहरबानी करे असांखे ॿुधायो त कंडियारे में लुंड चयो आहे त मुंहिंजा बूट मोली शर वटि पालिश ला पिया आहिनि हाणे मां थो चवां भला जेकॾहिं जूता छॾे वियो आहे पालिश जे लाइ त पोइ भला मेहरबानी करे कांच बि छॾे वञ त धोई ॾिए जेका हिकिड़ी तीक सां विञाए छॾींदी हाणे माना मञे थो त तड़ तकड़ में भॼी वियोसि जूता मुखो रहिजी विया हाणे लॼ लिकाइण लाइ त पालिश लाइ अबा अब्दुर्रहीम पालिश बूथ ते घुमाईंदो अथनि न ॻाल्हायो अबा घुमाया नथो न हाणे लॼ लिकाइण लाइ शुक्र जो मञे थो त कंडियारे में बूट छॾे वियोसि पालिश लाइ छॾे हा त शाहपुर में छॾे वञे हा न जिथे मुंहिंजो ॻोठ आहे कंडियारे में छो छॾी दॿ पई त बीठे ई कोन को साईं सिकंदरी साहब असांखे सलात पढ़ण कुरान में ॾेखारियो वाड़े जो न अञा ताईं तव्हांखे लाड़काणे जे बोल कान ॿुधाई आहे छा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा कुरान में साबित आहे चए थो हिकिड़ो मुल्लो आहे लाड़काणे जो नालो वठी ज़बान पलीत कोन था कयूं चवे थो त हे मुफ्ती साहब जेको आहे इहो सुन्नी ऐं मुफ्ती ऐं बरेलवी सॾाइण वारा हिकिड़ो सजदो अलाह खे कंदा आहिनि ॿियो सजदो पीर खे कंदा अदा सभई चओ लानतुल्लाह अलल काज़िबीन सभई चओ लानतुल्लाह अलल असांजा ॿई सजदा अलाह खे ऐं साॻियो थो चए त अस्सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह कहिड़े साहबी पढ़ियो काथों आहे इन जो जवाबु ॾियो हली आहे त जवाबु ॾेई सुनन वटि सवे दलील मौजूद है तू वेठो आ घर लिखो मैदान में आ तो तुझे मुंह ते दांगी भी घुमायूं हदीस भी ॾेखारियूं मुझे हबीब जा सब साहबी अस्सलातु वस्सलाम अलैहि या रसूलल्लाह पढ़ंदा चवे थो यो मुला थो चवे असां अब्दुर्रहीम खे बंदूक खणी भॼायो आहे अलाए काथे अबा बंदूक खणी कंहिंखे भॼाइबो आहे मां अहिड़ो कमु कोन कंदो आहियां पर हू अलाए कंहिंखे ॾिठो अथई मुंहिंजे शक्ल में बस ॾाढो आदम कहिड़े मज़हब जो हो सदको वञाए सजण हे त बिरोही खे बि मारे वे ज़ुलेखा किताब 12 महीना पढ़ी 12 महीने चई उस्ताद ज़ुलेखा नर हो कि न मादी हो अञा तो ॾाढे आदम जे मज़हब जी ख़बर कान्हे नबी हो अल्लाह जो गैर मुस्लिम खे ख़ैरात ॾिजे या न भली ॾिजे लेकिन ज़कात न फितरो न
उज़हा जो गोश्त न, उज़हा जी खल बि न। वाह भी था चवन तो उर्स करण, न्याज करण, यारी करण, ये सब जायज कोन्हन। या का नई गाल आ बा, ये रोज बकवास पिया कंदा हन। अल्हम्दुलिल्लाह ई साले सवाब करण जायज आ, भली कजे। मस्जिद शरीफ में लाउड ते कहीं भी शय जो को पढ़ो ॾिजे या न। महबूब से फरमायो आ, हदीस में ईंदो आहे, जेकॾहिं अवां जी का शय गुम थी वञे ऐं माण्हू अची मस्जिद में चवे अदा मुंहिंजी फलाणी शइ गुम थी आहे, लही ॾियो या ख़बर अथव, त साईं फरमाइनि था उनखे चओ अलाह करे न लभई। छा चइजेसि? अलाह करे माना पिटियोसि। छो त मस्जिद ऐलान जी जाइ नाहे, मस्जिद इबादत जी जाइ आहे। चेतो हिकिड़े बेअदब या रसूल अल्लाह जो नारो फाड़ियो आहे। मुंहिंजा अदा केतिरो नारो फाड़ींदा, मुंहिंजे महबूब पाक जे या रसूल अल्लाह जे नारे सां सॼो क़ुरान भरियो पियो आहे। तंहिंजे करे हे पंहिंजे ईमान खे फाड़नि था। मुस्तफ़ा जो नालो क़ुरान में त आहे, पर अर्श मुअल्ला ते बि लिखियो पियो आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको अलाह वारनि जो मुरीद बि सॾाए थो, वहाबन सां माइट्री भी करे थो। अल्लाह से हिदायत करेसि, न करणु खपेसि। वहाबीअ खे बदमज़हब खे धीअ ॾिनई, निकाह ई न थींदो जहिड़ो माईअ सां ज़िना पई थींदी। जेके औलाद वग़ैरह थींदा सभु हराम जा पैदा थींदा। मज़हब ऐं दीन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त, मज़हब ऐं दीन में फ़र्क़ु इहो आहे त मज़हब असांजो उसूल आहे ऐं दीन असांजो उसूल आहे ऐं मज़हब जेको आहे उन ते हलण जे तरीक़े जो नालो आहे। देवबंदी था चवनि त जेकॾहिं निमाज़ में दरूद पढ़ंदा आहियो उहो सलात बि आहे, सलाम बि आहे, पर असांजा सुन्नी चवंदा आहिनि त इहो सिर्फ़ु सलात आहे। महिरबानी करे असांखे ॿुधायो इहो आहे छा? मुंहिंजा अदा तव्हां छा चवंदा हुआ? अस्सलामु अलैक अय्युहन नबिय्यु वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन में सलात सलाम आहे ऐं बाक़ी जेको अल्लाहुम्मा सल्ली अला पढ़ंदा हो उन में सलात बि आहे, दुरूद बि आहे। ॿई ॻाल्हियूं निमाज़ में अची वञनि थियूं। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे दुरूद व सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे सुन्ननि खे ॿारहनि इमामनि जे नालनि जी बि ख़बर नाहे। महिरबानी करे उन्हनि खे चओ त ॿुधाइनि ऐं यादि कनि। अबा को ॿारहनि इमामनि जा नाला यादि करणु फ़र्ज़ु त कोन्हनि खे। बुज़ुर्गनि जा नाला आहिनि, जेकॾहिं कंहिंखे यादि आहिनि त यादि करे, जे यादि न आहिनि त को ईमान खां निकिरी कोन वेंदो। असांखे उन साईंअ जो नालो यादि आहे जंहिं ते कलमो भरियो अथसि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तव्हांजी कैसेट में तकीर आहे त कारो लिबास फिरौन या ॿियनि पातो हो, तव्हांजे करे जाइज़ कोन्हे को। हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? कारो लिबास पाईंदे छा? पाइणो थिए त भली वञी पाए। जेकॾहिं मां मसइलो तोखे ॿुधायो आहे त मसइलो नथो वणे त भला अचु तोखे किताब ॾेखारियां। कोई शख़्स रिश्तो वठे थो, रिश्ते ॾियण जो वाइदो करे थो, हाणे कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ नथो ॾिए, उन जे लाइ क़ुरान हदीस जो कहिड़ो हुकुम आहे? उहो वाइदे ख़िलाफ़ आहे। बशर्ते के वाइदे ख़िलाफ़ी कंहिं जाइज़ उज़र जे नथो करे। छो त के जाइज़ उज़र बि हूंदा आहिनि। हाणे वाइदो त कई त छोकिरी ॾींदोसांइ, पर जंहिंखे ॾिए थो सो हाणे चरसी थी वियो आहे, हीरोइनी थी वियो आहे, वहाबी थी वियो आहे, बदमज़हब थी वियो आहे, बदमाश थी वियो आहे, उनखे धीअ कान ॾिबी। इन खां वाइदो टोड़णो भलो। सम्झो था न बाबा? पटके जूं फज़ीलतूं बयानु कयो। इंशा अल्लाह ताला ॿिए दफ़े मौज़ू ॾिजां, पटको कॉन्फ्रेंस रखजां त हुन में ॿुधाईंदोसांइ फज़ीलतूं। हाणे तोखे केतिरा मसइला ॿुधाया। जेतो वहाबी या शियो जानवर कुही सघे थो या न, सीर ॾेई सघे थो न। अबा जेकॾहिं वहाबी या शियो कासाई आहे त हुनजो कुठी हराम आहे, उनजो गोश्त न वठिजो। पर जेकॾहिं कासाई न आहे, इहे पंहिंजे ॻोठ में बि वहाबी या शियो कुहे त कुठी हराम आहे। बाबा हे गौसल आज़म जे कदम जे बारे में ॻाल्हि थो करे। हिकिड़ो आशिक़ रसूल आयो आहे जेको पाण खे आशिक़ बि सॾाए थो। दादू जो तव्हां था चओ त कदम कुल वलीअ ते आहे, हू थो चए त वलीअनि ते कोन्हे। मां सच थो चवां त वलीअनि ते आहे, उहो बि सच थो चए। क़ुरान थो चवे, क़ुरान अलाह जे क़ुरान ईअं बि चयो आहे त रुगो यूसुफ न बल्कि ख़ुदा तबारक व तआला मुंहिंजो पुटु बिन्यामीन ऐं ॿई यूसुफ मूंखे मिलाईंदो। रहियो सुवाल त रुनो छो? अबा जुदाईअ में रोबो आहे, इन्ही जे करे कोन रोबो आहे त का बेख़बरी हुई। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे ज़ात जो रोवण जेको हो सो छाजे करे हो बाबा? ऐं हिन में छा लिखियो त लफ़्ज़ रुनो हो न? छा थो लिखे?
मां तोखे चैलेंज छो कयो कुरान मां रोअण साबित करे ॾे किथे रोनो आहे अल्लाह ताला जो कुरान तो फरमाए वबियद्दत ऐनाहु मिनल हुस्न व हुवा कज़ीम। हजरत याकूब अलैहिस्सलाम गम के खाधो हो खामोश हो। अरे तू त शीयन के पियो हथी वठाए रोवण जायज़ कयो नी याकूब जो रोवण कुरान में साबित है ही कोन। जाहिल के रोवण जी खबर काने का सो अब्दुर्रहीम खां सवाल करे काथे आ कुरान में त याकूब अलैहिस्सलाम रोनो हो। कुरान तो त याकूब गम खाधो हो छा कयो गम ॾाढो चो रोवण के चइबो बुकाव छा चइबो आहे साईं बुकाव रोवण मूंखे तू ॾेखार बुका जी का रोवण जी या ॿी का रोवण जी माना में ॾेखार हिते वबियद्दत ऐनाहु मिनल हुस्न मिनल हुस्न। याकूब अलैहिस्सलाम के गम हो गम खाधई पे उन गम खाइण जे करे अखियूं नाबियूं थियूं इहे कोन त को रोवण जे करे रोवण बि शइ आहे गम खाइण बि शइ को कुरान ते कूड़ो हणे त हिते लानत आहे या न आहे उस्ताद ते बि लानत अथसि भेण जाहिल भेण किथे आ कुरान में लिखियल है त को याकूब अलैहिस्सलाम रोनो हो। अल्लाह जो कुरान तो याकूब गम खाधो याकूब अलैहिस्सलाम रोण साबित करे किथे साबित मां चैलेंज तो कयूं ना देवबंदन वहाबन के कुरान मां याकूब जो रोण साबित कुरान में सिर्फ एतिरो आहे त हुन गम खे खाधो कज़म यकज़म वल काज़मीन अल गैज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुंहिंजा प्यारा दोस्त ग़लत आहे याकूब अलैहिस्सलाम रोनो कोन हो गम खे खाधो है उन गम जे खाइण जे करे दिल वारो बाफ़ जो असर अखियुनि ते पियो पर कुरान मां साबित आहे त याकूब अलैहिस्सलाम ॿुधायो हो त अल्लाह ताला मुंहिंजा ॿई पुट मूंखे मोटाए ॾींदो माना ख़बर आहे त ॿई जहिड़ा वेठा ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त पुटनि जी त ख़बर आहे पर यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे भाउरनि खे पंहिंजो पहिरियाण लाहे चोलो लाहे पीउ ॾे मोकिलियो आहे त बाबे खे खणी मुंहिंजा सलाम अॼु मां अचां थो ऐं बाबे खे चयो त हे अखियुनि ते रखे कुरान थो चयो फलम्मा फसलतिल ईर मिस्र जे शहर मां जंहिं वक़्त में काफ़िलो निकितो आहे कहिड़ो काफ़िलो ओ जेको पहिरियाण खयूं पिया आयो कहिड़ो काफ़िलो आहे भाइर खयूं पिया आया यूसुफ ॾिनो आहे भाइरनि खे त वञी मुंहिंजे बाबे खे ॾियो त हज़रत याकूब अलैहिस्सलाम 250 मैल या घटि वधि अल्लाह जो नबी फरमाए थो इन्नी ॿुधो 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 बाबा इन्नी लअजदु रीह यूसुफ लौला अन तुफन्नदून। ओ मुंहिंजा अज़ीज़ो माइटो